काई गूंगी गाय हाणे नाहे नींगरी, काई गूंगी गाय हाणे नाहे नींगरी, भोरी घट न बाए डूंगर डारे थी सके। उहो ही आहियां मतां भायों को बियो, अञा तो ठायां गाहूं गाढ़े सिज जूं। दात वडी शय नाहे पर सच वडी शय आहे। शेख अयाज़ साहब जन निकड़ियन चयो त दात वडी शय नाहे पर सच वडी शय आहे, ऐं जो सच मचाए सो मच वडी शय आहे। अज बि मच मचाइण लाइ, सच ॿुधाए मच मचाइण लाइ असां शेख अयाज़ साहब जन मौजूद आहिनि। हाणे मां हिन जशन जे मेहमान ख़ास ऐं सिंध जे महान शाइर, असांजे प्यारे शाइर जनाब शेख अयाज़ साहब गुज़ारिश कंदुसि त हू अची पंहिंजे ख़्यालनि जा। शेख अयाज़ साहब। मोहतरम वाइस चांसलर साहब, मोहतरम उस्तादो, ख़वातीन हज़रात, असां पंहिंजे तारीख़ जे बदतरीन ऊंदाहे दौर मां निकिरी चुका आहियूं। स्पेन में फ्रांको ऐं पुर्तगाल में सालदार जी आमरियत बि जनरल ज़ियाउल हक़ जी आमरियत खां चङी हुई। उते बि अहिड़ा कानून न हुया त कंहिं बि जुर्म लाइ इंसान संसार कया वञा या उन्हनि खे कोड़ा हया। उते बि एतिरी ब्रूटलाइज़ेशन ऑफ सोसाइटी न आंदी वई जेतिरी ज़िया पाकिस्तान में आंदी। जमहूरियत ऐं बहालीअ खां अॻु 11.5 साल बुनियादी हक़ पायमाल कया विया। कानून ऐं आइन खे मज़ाक सम्झो वियो। मुतक़िल अनानियत जो दौर जंहिं वक़्त बि हिन ख़ुदसर बदनीयत ऐं वद फरामोश आमिर चाहियो थे पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ मार्शल लॉ ऑर्डिनेंस ऐं ऑर्डर नाफ़िज़ थे कया ऐं इंसान जे इज़्ज़त नफ़्स सां हथ चुरांद से कई। 11.5 साल इहो आओ फिकान जो दौर हो। बददुआऊं हुयूं ऐं लनतूं हुयूं जे असां वात ते आणे न थे सघियासीं, छो त उन्हनि जो इज़हार मार्शल लॉ अदालतुनि जी तौहीन हुयो ऐं उन में क़ैद बामुशक़त सज़ा हुई। शहीद भुट्टे जे गिरफ़्तारीअ खां पोइ मूं छा न ॾिठो। गलियूं वीरान हुयूं, दरवाज़ा बंदि हुया, मां त ॼण कोई अजनबी होसि ऐं सियारे जे विल में ॿाहिरीअ जी तलाश में हुयुसि। मूंखे ॾिसी कुता ॾाढो भौंकिया हुआ। मूं ॾिठो हो त हर कुते जो कदु शींहं जहिड़ो थी वियो आहे। उन वक़्तु मूं इहो उर्दू वारो नज़्म मेरे दीदहवरो मेरे दानिश्वरो लिखियो हो, जंहिंमें चयो हो पाँव ज़ख्मी सही डगमगाते चलो, पाँव ज़ख्मी सही डगमगाते चलो, राह में संगो आहन की टकराव से अपनी जंजीर को जगमगाते चलो। रू कशे ने को बद कितने कोता हकद, सर में बादल लिए हैं तहैया किए बारिशे जहर का एक नए कहर का। मेरे दीदावरो मेरे दानिश्वरो, अपनी तकदीर को अपनी तहरीर से रकम करते चलो, नक्श करते चलो। थाम लो एकदम ये असाए कलम, एक फिरौन क्या लाख फिरौन हो डूबी जाएगा। इन्हीअ नज़्म सां कराचीअ में बरे सग़ीर जी तरक़ी पसंद मुसन्फ़िन जी गोल्डन जुबली कॉन्फ्रेंस शुरू कई वई हुई ऐं अॼु उहा अॻु कची एक फिरौन क्या लाख फिरौन हो डूबी जाएंगे पूरी थी चुकी आहे। अवां खे जमहूरियत मिली चुकी आहे, कई फिरौन ॿुॾी मुआ आहिनि। आइन में 8वीं तरमीम अनक़रीब मनसूख़ कई वेंदी ऐं 1973 वारो आइन बहाल कयो वेंदो। ऐं मोहतरमा बेनज़ीर जे चवणीअ कोई अव्हां जे इज़्ज़त नफ़्स खे मजरूह न करे सघंदो। ईअं न आहे त दुनिया रातो रात बेश थी वई आहे। अव्हां जा केतिरा ई मसइला अञा उते ई आहिनि, पर अव्हां खे पंहिंजे जुदोजहद लाइ खुली फ़ज़ा मुयसर आहे। अव्हां खुली हवा में साह खणी रहिया आहियो ऐं अव्हां खे कोड़ा हणण वारा तहतुल सरा में मुनकर नकीर जा कोड़ा खाई रहिया आहिनि।
कंहिं मूंखे चयो हो त ज़ियाउल हक़ तुंहिंजो नालो बि हिट लिस्ट ते रखियो आहे। मूं हुनखे जवाबु ॾिनो त कुदरत जी हिट लिस्ट ते हर कोई आहे, ॾिसजे त कंहिंजो वारो थो अचे। मां त हिकु सुपिनो आहियां, सुपिने खे गोलीअ सां उॾाए नथो सघां। हिकु शोलो आहियां, शोले खे गोलीअ सां बुझाए नथो सघां। ओतो ज़िया कुदरत जे हिट लिस्ट में अची वियो, कारोबार ककर हटी विया ऐं आज़ादीअ जो सूरज निकिरी निर्वार थिया। मूंखे कई साल अॻु उहा राति यादि अची रही आहे जॾहिं मां इबरत एडिटर काज़ी आबिद जे घर वेठो हुउसि। हू ताज़ो इस्लामाबाद मां मोटियो हो ऐं सुप्रीम कोर्ट में भुटे जी सुनवाईअ जे बारे में ॿुधाए रहियो। ॻाल्हि कंदे हुन जूं अखियूं भरिजी आयूं। भुटे साहब दरख़्वास्त कई हुई त हुनखे सुप्रीम कोर्ट में घुराए हुनखे ॿुधो वञे, छो त हुन पंहिंजे केस में पाण तक़रीर करण थी चाही। जॾहिं भुट्टो साहब कोर्ट में आयो त सभई माण्हू मौजूदु हुआ, जिन में काज़ी आबिद हुयो। भुट्टो केॾायूं सतियूं सही हॾड़ा थी वियो हो, पर हुन जे बावजूदि हुन जे मुंहं ते अजीब रौनक हुई। हू अॻे वांगुरु ख़ूबसूरत थिए लॻो ऐं हुन जे जज़्बात जो इज़हार अॻे वांगुरु विलवला अंगेज़ हो। हुन 2 ॾींहं 11 कलाक तक़रीर कई ऐं आख़िर में जजनि खे चयो, कंहिं सरकश इंसान खे पंहिंजे दौर जे बादशाह मौत जी सज़ा ॾेई पुछो हो त तोखे आख़िरी बार कुझु चवणो आहे? त हुन जवाबु ॾिनो त जे मुंहिंजो सिर कपाए त गर्दन वटां न कपाइजांइ, पर सीने वटां कपाइजांइ, त जीअं सभिनी कपियल सिरनि खां मुंहिंजो सिर ऊचो ऊचो। जे अव्हां मूंखे सज़ा ॾियो त मां बि अव्हां खे साॻी ॻाल्हि चवणु थो चाहियां। इहो ॿुधी सुप्रीम कोर्ट में मौजूदु मर्द ऐं ज़ालूं सुॾका करे रुना। भुट्टे जे शहादत खां पोइ मूं ही वायूं लिखियूं, कुठा रात कलाल मेड़ो नाहे मधु ते, कुठा रात कलाल मेड़ो नाहे मधु ते, रात न पाखर प्यार जी चंड न कंहिंजी ढाल मेड़ो नाहे मधु ते, पीअण खे पाणो कयो जीअण जे जंजाल मेड़ो नाहे मधु ते, मथां मटन हथड़ा सेके थिया साल मेड़ो नाहे मधु ते, वरना विल विहाटिया मूड़ा माईअ लाल मेड़ो नाहे मधु ते, 2 कन था बाट में हाणे चोर चंड्राल मेड़ो नाहे मधु ते।